नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे फैज़गंज का ख़बर ॾींदासूं त तालुके फैज़गंज जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भट्ठा मालिकनि जे हिकु हठी क़ाइमु आहे। हिकु हथी क़ाइमु हुजण जे करे पोरियत सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। भट्ठा हलाईंदड़ सेठ पोरियत खां सख़्त कमु कराइनि था ऐं मुआवज़ो तमामु घटि ॾियनि था। भट्ठनि ते मज़बूरी कंदड़ पोरियत मूजिबि असां सख़्त महिनत कयूं था पर अजूरो न हुजण जे बराबरि आहे। हिननि मूजिबि अॼु महांगाई जे हिन दौर में बि भट्ठा मालिकनि असांखे उहा तारीख़ ॾियनि था जेका 2 साल अॻु ॾींदा हुआ। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शाहिद चांग पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी फैज़गंज लॻ जलाल जी सिरुनि जे भट्ठे ते मौजूदु आहियूं। हितां जे मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो गुरबत जे हवाले सां छा चवणु आहे। तारीख़ से 200 मिलंदी आहे। 200 जी। ॾियारी में घणियूं सिरूं खाईंदा आहियो? ॾियारी में बसि 300-400 सिरुनि जो मस खाईंदा। घरे माण्हू रोज़गार बसि माना इहो ई आहे। को बचनि जो को गुज़ार थिए ई कोन थो। महांगाई जो वक़्तु लॻो पियो आहे। इमरान ख़ान वॾी महांगाई कई आहे। अॻु में जेको 25-30 रुपए अटो मिलंदो हो किलो, उहो हाणे वरी राति 90 रुपए ॿुधोसीं। वॾी महांगाई लॻी पई आहे। को गुज़ारो ई नथो थिए। ॿार बच्चा परेशान, असां पाण ख़ुदिकुशी करण जे लाइ परेशान थी विया आहियूं। हेॾे होॾे रुलऊं पिया। असांजो राति ॾींहुं असांजो निंड फिटल आहे। असां राति जो 1-1:30 बजे ईंदा आहियूं, शाम जो 5-6 बजे ईंदा आहियूं। बाबा ये सिरूं पियो कयां। सिरूं हाँ सर। घणी तारीख़ मिलंदी तव्हांखे? तारीख़ 2-3 ॼणा आहियूं असां, वधि 600-700 बस खाईंदा आहियूं। जी। उन में घर जो अटो ई मुश्किल सां ईंदो आहे। 60-70 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। जी। साईं भाॼी बि असां ग़रीब माण्हू नथा खाई सघूं या आलू पटाटे खां सवाइ। अच्छा, सिर जो हिसाब किताब कीअं आहे तव्हांजो? माना साईं 1000 ते 1000 आहे पर माना उहा मज़दूरी जेका आहे पूरी कोन था करे सघूं। 10-12 माण्हू खाइण वारा आहियूं। काएं बजे खां वठी ईंदा आहियो? साईं काएं बजे सुबुह बस कंदा आहियो? तक़रीबन ईंदा आहियूं मुला आज़ान खां अॻु में ईंदा आहियूं। जी। वापसी साईं सिजु लही वेंदो आहे, पोइ वठा हूंदी आहे। जुमे जे ॾींहुं बि छुटी नथा करे सघूं छो त असांजे घर में अटो ई कोन थो पूरो थी। अच्छा, 300-400 में तव्हांजो अटो था वठो, खंडु था वठो, छा वठी छा माना तव्हांजो सही थो हले घर जो चरखो? न सर, चरखो सही नथो हले। दुकानदार खे कुझु ॾियूं था, कुझु वठूं था, पोइ दुकानदार पोयूं लॻा वठनि था। असांखे माना इहा ग़रीबत अहिड़ी आहे, मज़दूरी नथी पूरी करे सघे। हुकूमत खे तव्हांजी कहिड़ी अपील आहे? हुकूमत खे इहा अपील आहे त कुझु सस्ताई करे, कुझु असांजे ग़रीबनि लाइ सोचे त असां ग़रीबनि जो कुझु त भला वधीक न पेट त असां पाले सघूं। हीअं मिटी था गुॾियूं भरायूं था, सुबुह वरी काईंदासीं। हीअं घणी सिरूं खाईंदव? हीअं कायूं था कोन, सुबुह काईंदासीं। हीअं कोन गुॾी था मिटी, पोइ सुबुह वरी काईंदासीं, वरी रोज़ी तॾहिं ॾींदा। घणा ॼणा खाइण वारा आहियो? साईं 4-5-6 भाती आहियूं। 500 में घणी सिर खाईंदव ॾियारी? काईंदा आहियूं 800-900 कायूं था पिया। बसि रोज़ी आहे, मजबूरी आहे, रोज़ी आहे, ग़रीब कयूं था थोरी घणी। 5 सालनि मां एॾी महांगाई में छा छा था वठो तव्हां? बसि मिड़ई वरी शाम जो पकोड़ा थिया, नूल थिया, जो चिप्स मिड़ई गुज़ारो कयूं था पिया। उनजे करे मिड़ई पट सट में गुज़रान नथो थिए। माना परेशानी आहे, ज़माने खे मुंहुं ॾियणो आहे। अॻिते आहे पोइते आहे, हर ॻाल्हि हिन में अची थी वञे। वरी शाम जो चिप्स विप्स हणूं था, हेॾे होॾे ॿार बच्चो मिणनि तमामु बेहदार। चिप्स में माना तव्हांजो घर जो चरखो सही न तव्हां ॾुखिया हूं था। बुख नथी लॻे नंढा ॿारनि खे? न बसि छा कयूं, वक़्तु लॻे थी, दाहूं कनि था, वक़्त खे पिया था हलायूं। जी नाज़रीन, हितां जे मज़दूरनि जा तव्हां वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु हुयो त 250 खां 300 रुपया असांजी तारीख़ आहे। असांजो उन तारीख़ मूं पेट गुज़र न पियो थिए। महांगाई चोट चढ़ियल आहे। असां सुबुह जो 6 बजे अचूं था, शाम जो 7 बजे असां वापसी था वञूं ऐं हेॾी सारी महांगाई आहे। असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र सही नमूने सां नथा करे सघूं। असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, जीअं असां पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र सही नमूने सां करे सघूं। सीनियर कैमरामैन राशिद चांग सां गॾु शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।